मुबैना अगवा थी वियल नौजवान न्याणी जी बाज़ियाबी लाइ सखर जे मेन बस टर्मिनल जे रवासी पोरियत इमदाद शर मिसबात इरशाद ख़ातून शर ऐं ॿारनि सां गॾु सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कंदे ॿुधायो आहे त 19 जनवरी ते आबाद लॻ खोसा ॻोठ जे रहवासी जवाबदार आसिफ खोसो, जावेद खोसो ऐं साईं ॾिनो पठाण रस्ते सां वींदड़ 16 वरहनि जी न्याणी सुमेरा शर धी इमदाद शर खे कार में ज़बरदस्ती विहारे अगवा करण बाद हथियारनि जे ज़ोर ते निकाह कयो आहे। असांखे न्याणी सां मिलण में नथो ॾिनो वञे, न ई ज़ाहिर कई वई आहे। असांखे शक आहे त सुमेरा खे जवाबदारनि क़त्ल करे लाश गुम करे छॾियो आहे। जॾहिं त अगवा वाक़े जो केस आबाद थाणे में दाख़िल हुजण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। पुलिस वारा धिका ॾेई थाणे खां ॿाहिरि कढी छॾनि था, को बि फ़रियाद ॿुधण वारो नाहे। मीडिया ई असांखे इंसाफ़ ॾियारण जो आख़िरी सहारो आहे। दर दर इंसाफ़ लाइ रुलंदा पिया वतऊं, पर हिन वक़्त ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त न्याणी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।